कुंड कुंड पुछ खां आयल मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा अॻवान वर्कर उहिदेदार भेनरूं प्रेस जा दोस्तो सभिनी खे सलाम। दोस्तो तव्हां सभु दोस्त बख़ूबी आगाह आहियो त पूरनि ॿिनि महीननि खां सिंध जो मुलाज़िम सरापा एहतिजाज आहे, मुसलसल जिदोजहद ऐं रोडनि ते आहे, पर ही नाम निहाद जमहूरियत जी दावेदार सरकार इन जे मथे में जियो बि नथी चुरे। अफ़सोस जो मक़ाम आहे ही आहे ही आहे रोटी कपड़ा ऐं मकान वारी सरकार जेका वात जो गिरोह बि खसे थी। अफ़सोस आहे तव्हांजी रवश ते ही सिंध जो मुलाज़िम इंशाअल्लाह ताला जंहिं जोश ऐं जज़्बे सां मुसलसल ॿिनि महीननि खां जिदोजहद में आहे, यकीन ॼाणियो त तव्हां जेका पॉलिसी अख़्तियार कई आहे त सिंध जे मुलाज़िम खे ठकाईंदासीं, असां बि तव्हांखे ॿुधायूं था त असां बि तव्हां सां पाणी करण छा अक्टूबर ते इंशाअल्लाह ईंदासीं। छा तव्हां सिंध जे मुलाज़िम खे नीच था समझो? सिंध जे मुलाज़िम खे तव्हां दबाइण जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा था हलायो, मुख़्तलिफ़ शोशा था हलायो त हीअ ग़रीबनि जी पार्टी आहे, कुझु बि न कटींदी आहे, कुझु बि न कटियो अथऊं। ऐं हीअ जेके नोटिफिकेशन पिया आहिनि इहे छा आहिनि? ॾेखारियो हिकिड़ो था, ॿुधायो ॿियो था। सिंध जो वयूर अवाम तव्हांखे सुञाणे वियो आहे। हाणे जॾहिं तव्हां ॿीहर रोडनि ते ईंदव न, ॿीहर तव्हां वोटनि जे लाइ ईंदव न, तव्हांखे ही मुलाज़िम ॿुधाईंदो त हिननि जी हैसियत छा आहे। हाणे ही तव्हांखे पंहिंजी हैसियत ॿुधाईंदा इंशाअल्लाह। ईंदासीं छा अक्टूबर ते भरपूर तयारियुनि सां ईंदासीं। तव्हां बि पंहिंजा रिवायती तरीक़ा इस्तेमाल कजो ऐं इंशाअल्लाह ही मुलाज़िम इंशाअल्लाह फतेह आपकी वठंदो। नारे उस्ताद, नारे मुलाज़िम, सिंध मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद।